अस्सलाम वालेकुम नाजरीन, आवाज न्यूज में भली कार माया कायनात शेख अया वया संझा सैयद शामिल करना थी हेडलाइंस। हुकूमत मुखालिफ इत्तेहाद PDM अज हैदराबाद में सियासी पावर शो करे रही है। हिटरी बाईपास ते जलसे जूं तैयारियों मुकम्मल, कुर्सियों लगाई वयूं, स्टेज तैयार, काफिलन की आमद जो सिलसिलो जारी। बिलावल भुट्टो जरदारी ऐं मौलाना फजल रहमान समेत ॿिया अॻवान ख़िताब कंदा। मरियम नवाज़ हादसे में धीअ जे ज़ख्मी थियण सबब जलसे में शिरकत न कंदी। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम कया विया आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास, मुल्क की सियासी मुआशी कोरोना की सूरत हाल से गौर विचार कयो पियो वञे। DGISPR चवे थो फौज जो सियासत से को भी वास्तो न आहे। सन 2018 में जेको कुछ थियो ॿुधायो वञो उन जो ज़िम्मेदार केरु आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाका नवाज़ी जो मीडिया से ॻाल्हियूं चवे थो हुक्मराननि खे आइन ऐं कानून जी का भी परवाह न आहे। अॼु अदालतूं भी गैर महफूज़ बणियल आहिनि। मुस्लिम लीग नून की तर्जमान मरियम औरंगजेब चयो आहे त भारत ऐं इसराइल के पैसे से PTI ठही आहे। इन वक्त पाकिस्तान में माफिया की हुकूमत आहे। हुकूमत पर ॾेई फंडिंग जो जवाब न ॾिनो। नून लीग अॻवान एहसन इकबाल चयो आहे त हुकूमत सेनेट चूंडुनि खे तकरारी बणाइण चाहे थी। नाअहल वज़ीर आज़म अवाम के बेरोज़गार करे छॾियो आहे। PDM जे फूकड़े मां हवा निकरी वही है। अॼु नाकाम सियासतदाननि जो टोलो हैदराबाद में गॾु थी रहियो आहे। पाकिस्तान मज़बूत हथनि में आहे। सॼी कौम करप्ट टोले ख़िलाफ़ आहे। असेंबली में ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। लाहौर की एहतसाब अदालत रमजान शुगर मिल्स रेफरेंस में कौमी असेंबली में ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ ऐं हमजा शहबाज की जुडिशियल रिमांड में वाद करे छॾी। PMC मेडिकल इदारनि में दाख़िला लाइ वरितल टेस्ट जी तकरारी नतीजनि ख़िलाफ़ ॿिनि दरख़्वास्तुनि ते सिंध हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। अदालत PMC जे वकील जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे ॿुधणी 24 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट में वॾे वज़ीर के सलाहकारनि बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत पारां जवाब जमा न कराइण ते काबर जो इज़हार। अदालत रिमार्क्स में चयो आहे त सलाहकारनि खे असेंबली इजलास में शिरकत खां रोकियो वञे। एतिरा सलाहकार आहिनि, को भी जवाब जमा नथो कराए। सरकारी वकील जवाब दाख़िल कराइण लाइ मोहलत ॾी वरिती। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना वायरस वधीक 40 मरीजन का हयातियूं खसे वरितियूं। फौतन जो अघु वधी 12,066 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1008 नवां केस रिपोर्ट थिया। उन खां पोइ मुतासिरनि जो अघु वधी 5,56,519 थी वियो। फॉल केसनि जो अघु वधी 31,510 थी वियो। 5,12,943 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब। मलीर में गुलशन हदीद लिंक रोड ते पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबलो। पुलिस जी ॾोहारी सुल्तान रूम उर्फ झूठा बादशाह के मारण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल हो। फरार थियल जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट के हुक्म ते कराची में गुजर नाले जी हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। रेंजर्स ऐं पुलिस की निगरानी में केतिराई दुकान ऐं घर डाहे पट कया विया। डहर की वेझो बाईपास जो कोच मोटरसाइकिल से टक्कर।
नौजवान फौत थी वियो। पने आकिल भरसा सांगी वारे इलाइक़े में रेलवे पटड़ी क्रॉस कंदड़ मोटरसाइकिल सवार 3 ॼणा रेल हेठां अची विया। 1 ॼणो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल।